सूरह अजासिया रुकू नंबर 2। अल्लाह उहो आहे जंहिं दरियाउ अव्हां जे ताबे कयो त संदसि हुक्म सां मंझंसि ॿेड़ियूं हलनि ऐं संदसि फज़ल मां गुज़रान तलब करियो ऐं मन अव्हीं शुक्रानो करियो। ऐं जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभई पंहिंजे पार खां अव्हां जे कम में लॻायाई। बेशक उन में उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं आहिनि जे परूड़ींदा आहिनि। मोमिननि खे चयो त जेकी अल्लाह जे वाक़िअनि जी उमीद न रखंदा आहिनि तिन खां हिन करे टारो कनि त उन्हीअ सबबां जो जेकी कमायो हुअऊं उन्हनि मां कंहिं क़ौम खे अल्लाह सज़ा ॾिनी। जेको चङा कम कंदो सो पाण लाइ ऐं जेको मदाई कंदो तंहिं ते उन जो नुक़सान आहे। वरी पंहिंजे पालनहार ॾांहुं मोटाया वेंदव। ऐं बेशक बनी इसराइलनि खे किताब ऐं दानाई ऐं पैगम्बरी ॾिनीसूं ऐं सुठियुनि शयुनि मां खेनि रोज़ी ॾिनीसूं ऐं खेनि जहाननि वारनि खां भलारो कयोसूं ऐं दीन बाबति खेनि पधिरा दलील ॾिनासूं। पोइ उन्हनि अॻे इख़्तिलाफ़ न कयो पर वटनि ॼाणप आई तंहिंखां पोइ पाण में साड़ पियल सबबां इख़्तिलाफ़ कयाऊं। बेशक जंहिं ॻाल्हि बाबति झगड़ो कंदा हुआ तंहिं बाबति क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो पालनहार संदनि विच में निबेरो कंदो। वरी ए पैगम्बर तोखे दीन जे पधिरीअ वाट ते कयोसूं तंहिं करे तूं उन दीन जी ताबेदारी कर ऐं जेकी न ॼाणंदा आहिनि तिन जे सदुनि जे पुठियां न लॻ छो त इहे अल्लाह जे आॾो तोखां कुझु बि टारे न सघंदा ऐं बेशक ज़ालिम हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं अल्लाह परहेज़गारनि जो दोस्त आहे। हीउ क़ुरान माण्हुनि लाइ चिटा दलील आहिनि जेकी माण्हू यकीन रखंदा आहिनि तिन लाइ हिदायत ऐं बाच आहे। जिन मदायूं कयूं से भाईंदा आहिनि छा त खेनि उन्हनि वांगुरु कंदासूं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त संदनि जीअण ऐं मरण हिक जहिड़ो हूंदो। इहो जेको फ़ैसिलो कंदा आहिनि सो बुछड़ो आहे।